अस्सलाम वालेकुम नाज़रीन। काके कौड़े ऐं मामे मिठे जी कचहरी में तव्हांखे भली कार। ॾियार काका कौड़ा, छा सूरत हाल आहे पाकिस्तान जी? ॿुधूं था त वॾी महांगाई थी वई आहे। छा जी महंगाई थी आहे? काॾो अहिड़ो मुंडी कढी थी, काॾो ज़ाहिर थियो आहे? ए जाॾो कैमरामैन चए थो ओॾो घिरियो थो अचे, ॿियो छा जो आहे? ॾियाल महांगाई अरूज ते चढ़ी वई आहे। महंगाई उरूज ते आहे, हेॾी उरूज ते आहे जो हल पुनल लॻी पई आहे। कोई बि असांजो पुरसान हाल न आहे त बाबा खंड घणे किलो आहे, माण्हू कीअं था ज़िंदगी जीअनि? न बिजली आहे, न गैस आहे, न पाणी आहे, कीअं था हलूं ज़िंदगी खे असां? आख़िर ग़रीब आवाम जो छा थींदो? छा वरी छा, इहो कुझु तड़पी तड़पी मई आहे, कोई वरी हाणे तड़पी तड़पी मरंदो, ॿियो वरी छा थींदो? पर हर वज़ीर आज़म खे सभिनी मौक़ो ॾिनो आहे, हिन खे बि ॾेई ॾिसजे छा थो थिए। हा छो न 5 साल पूरा 5 साल हिनखे मौक़ो ॾिजे। नूर मुठे जो कसम ॾिजे मौक़ो 5 साल। हणी 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 पाण सेटिंग करे वेंदो मुल्क जी। हाणे त महांगाई आई महांगाई त अचणी अॻे पोइ अचणी न। छॾो हुनखे मुल्क ठाहिण, छॾो कुरको, छॾो तो अॻे मुल्क हलाए न भेण। सम्झे थो त सस्ताई थींदी सस्ता। अला मालिका साल जे अंदरि मुल्क सिधो थींदो। इहे सभु जेके न इदारा असांजा मज़बूत थींदा, असांजी हर शइ सही थी वेंदी इंशाअल्लाह। छोरा ॿ बुंडियूं असांजियूं कयूं थी, का छा दो धड़ वाला बच्चा बढ़ाए छॾियो थी। काका कौड़ा, असांजे हिन में हूंदे इहे ई मज़ा हूंदई। हा टेक्निकल है ॾिसे, ए ॿ मुंडियूं दो धड़ वाला बच्चा, देखो दो धड़ वाला बच्चा। ॾिस हालत, साइंस वरी तरक़ी कई आहे न।